अजन ओ तालिब तवारीन आदेस यूथी वया मड़ियू मुमारीन जे जिय के जियारीन से लाहू थी लड़े वया। साईं मुंहिंजा सूफी फ़कीर निशान अली साईं जो जी याद में पहिरें ॿारहे जे मौक़े ते आयल सभिनी महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां हक़ मौजूद या आली मदद। साईं मुंहिंजा बस थोड़ी देर में महफ़िल की शुरुआत थियण वारी आहे। जेके भी दोस्त ॿाहिरि आहिनि सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पाण पिंडाल में अचनि जीअं असां महफ़िल शुरू करे सघूं। अॼोको ॿारहे जो प्रोग्राम फ़कीर निशान अली साईं जो नाम आहे। सदन पहिरीं वरसी के मौक़े ते पहिरें ॿारहे जे मौक़े ते ही महफ़िल मचाई वही आहे। जेके भी दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि खेनि गुज़ारिश आहे त महिरबानी करे पाण पिंडाल में अचनि। सभ खां पहिरीं ॿ ॿोल ॿुधाइण जे लाइ तव्हांजे साम्हूं ईंदो साईं फैज़ पली साहब। फैज़ साईं फैज़ चनो साहब पाण अचनि ऐं महफ़िल शुरू असां बाक़ी हिसो तो वठूं था न उतां न सही ॻाल्हि आहे। हेलो तमाम आयल दोस्तन के खुश आमदेद चऊं था, भले कार चऊं था। तमाम दोस्तन के साथियन के मोहब्बत वारन के कुर्ब वारन के इतने कई आयल जे लाइ लख लख मेहरबानी कुर्ब तव्हांजा। हिकिड़ी गुज़ारिश ही है तो अॼोकी जेका असांजे बाबा साईं जी तकरीब है उन जो असां हिकिड़ो नओं सौण रखियो आहे। उन जे लाइ तव्हां थोरो उन खे तक़दुस खे रखिजो। जेको दोस्त साथी जिते वेठो आहे उहो उते वेठो हुजे, पैसे ॾो कढण जी का ज़रूरत न आहे। को बराए मेहरबानी तकलीफ़ न करे, जेको जिते वेठो आहे पंहिंजो आराम सां प्यार मोहब्बत सां प्रीत सां पंहिंजो ही महफ़िल समा ॿुधे। पैसे ॾो कढ जी का ज़रूरत कान्हे का ॾियण जी कंहिं फ़नकार खे। महिरबानी, शुक्रिया।